हाय नादरीन तव्हांजो पंहिंजो अजीब अॼु मां मौजूदु आहियां मियां अमीरन जोड़ियो वटि ऐं हीउ जेको उजण कलेरी तकरार आहे उन में मियां अमीरन जोड़ियो जा भाइटिया ॿ पुट उन्हनि जो जेको आहे खून में नालो ॾिनो वियो आहे उजण कलेरी तकरार में। असुलु तकरार कंहिंजो आहे, तकरार कहिड़े ॻोठ खां शुरू थियो, हिननि जा नाला छो आया, छाजे करे आया, हक़ी जवाबदार आहिनि, नाहक़ी जवाबदार आहिनि, हिननि ते नाहक नाला ॾेई मढ़ियो वियो आहे या सियासी इंतकाम आहे। छो त हिन जो मियां जो असल खां वठी हुरनि जे रूहानी पेशवा पीर साईं पागारे जे तंज़ीम सां वास्तो रहियो आहे ऐं हाणे संदसि ख़ानदान हिक ई घर जे चइनि भातियुनि जा नाला आया आहिनि। पाण कसम क़ुरान साख खणण लाइ तयारु आहे त असां न अॼु कलेरनि जा मंदा आहियूं, न मेरा आहियूं, न असांजो न जहिड़े सां तालुक आहे, न असां इन में इनवॉल्व ई आहियूं। असां साणसि पुछंदासीं। पहिरियों त वॾो फ़ैसिलाकार बि हुयो ऐं वॾा फ़ैसिला बि कंदो, पर हाणे हिन खट भेरो थी वियो आहे। छो त पोइ जीअं पोइते इंसानु वञे थो तीअं ई पोढ़ाइप घर करे वञे थी। हाणे पाण सफ़ा अॻु त मशहूरु हुयो फ़ैसिलनि जे लिहाज़ खां बि, हर हंधि वेंदो हुयो फ़ैसिलनि ते बि। मियां साईं ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे? ॿियो ख़ैरियत आहे? हीउ जेको उजण ऐं कलेरी तकरार थियो आहे, इहो छा तां थियो आहे, छो थियो आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे? फ़ैसिला बि थिया, क़ुरान पाक बि खयां विया, मीर मंज़ूर बि फ़ैसिलो कयो ऐं जेको आहे सो माना साईं बचल शाह बि हुयो, नईम खरल बि हुयो, पोइ अॻिरईअ जी ॻाल्हि बि कई वई। त पोइ कलेरनि जेका हाणे FIR कराई आहे टंडो मस्ती थाणे ते, त जेको आहे सो उजणनि हमिलो कयो आहे कलेरनि जे कार ते, जंहिंमें सदा बि मारिजी वियो आहे ऐं उन सां गॾु हिकिड़ो बुर्दी ड्राइवर बि ग़रीब वीचारो उहो बि जेको आहे सो क़तल थी वियो ऐं कुझु ज़ख़्मी बि थिया, कुझु उजण बि ज़ख़्मी थिया। इन लाइ तव्हांजो छा चवणु आहे? त तव्हांखे केतिरी ख़बर आहे हे कॾहिं खां तकरार शुरू थियो आहे उजण कलेरी? इहो मां ॾिसंदो पिया त SP गुलाम नबी मेमून हुयो, 20-22 साल 23 थी विया आहिनि, 25 हुनखे त हुन टाइम में त उहो यको हले थो। तव्हांजो हिन में कहिड़ो किरदारु रहियो आहे? तव्हांजा कंहिंजा नाला आया आहिनि? नाज़रीन खे ॿुधायो। साईं हाणे अर्ज़ु आहे पहिरें नंबर में असांजो फ़क़ीर भरणो आहे। हा, असां सचल साईं जा पंहिंजे तालिब आहियूं। सही। असांजी मुरीदी ख़ातमी आहे। हा सहता बि मुरीद आहिनि, हा उजण बि मुरीद आहिनि। हा असां कंहिंजा सरदार बरदार न आहियूं, असांजो फ़क़ीर घराणो आहे। सही। ॻाल्हि इहा आहे त झेड़े खे हिनखे 10-15 साल अञा बि मथे थी विया। सही। खोड़नि खां झेड़ो शुरू थियो, खोड़ा शहर खां, खोड़ ॿाहिरि उजण वेठा आहिनि मोड़ में, हा उतां झेड़ो शुरू थियो। सही। पोइ इहो वधंदो 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 झेड़ो अचे पहुतो। सही। मां हिते सुतो पियो बि, मूंखे ख़बर कान हुई। हा असांजा नंढड़ा बि हिते वेठा हुआ, हा असांखे काई बि ख़बर कान हुई। ईअं फायरिंग थी वई, हा असां ॿुधी फायरिंग, असांजो बि अलाह ख़ैर करे हेॾी फायरिंग थी पई। हा घड़ीअ खां पोइ ख़बर पई त बाबा झेड़ो थी पियो आहे। उजण ऐं कलेरी विढ़िया आहिनि, हिकिड़ो उजण मरी वियो, हिकिड़ो कलेरी मरी वियो, हिकिड़ो बुर्जी मरी वियो। हा हा हिकिड़ी ॻाल्हि आहे नी साईं, त कलेरनि सदाई जेका आहे सा बदमाशीअ जो किरदारु अदा कयो आहे। सही। सदाई गुंडागर्दी कंदा आहिनि, सदाई जेको आहे उहो माण्हू मारींदा आहिनि। तव्हां ॾिठो त मीरपुर मारे आया, सियाल खे गोलियूं हयूं, बदमाशीअ जो किरदारु असां कंदा। असां हिन जा मदा न आहियूं, का ॻाल्हि असां में न आहे। अच्छा, हिन में तव्हां न आहियो? न न न, तव्हांखे सचल जी कसम आहे? पंहिंजा मुरीद आहियो? मां सचल खां 10 क़ुरान ॾे। अच्छा, तव्हां या तव्हांजा पुट न भाउ न कोई न इन्वॉल्व न न, आहे? कोई बि न आहे। इहो क़ुरान ते? क़ुरान ते हा। कोई बि असां मां न आहे, न असां इहा माना तव्हां क़ुरान ते कलेरनि खे वरंदी ॾियो था? हा हा वरंदी छॾे काथे बि चंगराजीअ में बि जो हा, अगरि थिए काथे। त बाबा हिन जो जेको हाणे सदा उते क़तल थियो आहे, या बुर्दी ड्राइवर जेको क़तल थियो आहे, जी। इन में मियां अमीरन जोड़ियो जा हुनजा पुट जा भाइटिया जा ख़ानदान काथे बि जो तोखां साख पत कलेरी घुरनि मां त ॾींदुमि। असांखे ॾियो। त माना साख ते तूं इहो क़ुरान ते चवंदे त मां हिन में इनवॉल्व न न आहियां, साईं। न ख़बरवार बि न न आहियां, साईं। न कंहिं सलाह मसलत में बि न न आहियां। साईं। हा, हाणे ॿुधायो। बाक़ी अर्ज़ु इहो आहे साईं, क़ौम त आहे नी, हा, क़ौम आहे। उजण आहिनि, मुरीद आहिनि। हा ज़रूरु हुनखे तकलीफ़ ईंदी त असांखे ॾुख थींदो, हा उहा पंहिंजी जाइ ते आहे। सही। बाक़ी इहे जाकू झेड़ा शुरू थिया आहिनि, असां हिकिड़ी कख जी बि शरारत न कई आहे, अच्छा, हिकिड़े कख जी बि न। सही। मुंहिंजी तॾहिं जवानी ई जॾहिं पहिरियों झेड़ा शुरू थिया आहिनि, हा त बि मां हीअं करे ठका बि करे ते या जतोनि ते कोन आयूं आहे। अच्छा, हाणे इहे असां सां ज़ुल्म थियो आहे। हाणे तव्हांजा कंहिंजा नाला आया आहिनि? साईं मियां रफ़ीक,
कहिड़ो आहे मियां रफ़ीक तव्हां मियां रफ़ीक हा ॿियो मियां परवेज़ परवेज़ कहिड़ो आहे हीअ आहे मियां परवेज़ ॿियो मियां अता हुसैन ॿियो अता हुसैन कहिड़ो आहे वेझो करेसि अता हुसैन हीअ जेका टे तोसां गॾु वेठा आहिनि चोथों कहिड़ो आहे अच्छा हिते न आहे चोथों माना हीअ जेका टे तव्हां सां गॾु वेठा आहिनि इन्हनि टिनी जा इन खून में नाला आहिनि हा कलेरी ऐं बुड़दीअ वारे खून में हा हाणे ॿुधायो तव्हां अॻिते मूंसां सुल्तान बि ॻाल्हायो सुल्तान कलेरीअ हा कॾहिं इहो जॾहिं खून थी विया हाणे जहिड़ी थियो, हा। उन खां पोइ ॻाल्हायूं हा मां ॻाल्हायुमि शाहनाज़ सां उन वरी मूंखे सुल्तान सां ॻाल्हायो हा मां चयोमांसि न भाउ तव्हां असांजे बेगुनाह वेझो न अचो असां फ़क़ीर माण्हू आहियूं सभु कंहिंजा दुआगू न को असांखे सरदारीअ जो शौक़ु आहे हा न लीडर थियण जो शौक़ु आहे त माण्हू माराए असां शौक़ु पूरा कयूं हा माण्हू माराए असां लीडर थियूं हा इहो मां चयो असांखे शौक़ु न आहे बाबा असां फ़क़ीर माण्हू आहियूं अबनि ॾाॾनि खां इहे हर क़ौमूं असांजे वॾनि खां दुआऊं वठण ईंदियूं जतोई कलेरी नारे जा हा हर क़ौमूं ईंदियूं हा तो असां मां चयो इन ख़्याल जा माण्हू न आहियूं बेगुनाह मां चयो सुल्तान इहा सुठी ॻाल्हि न आहे चई न अहिड़ी ॻाल्हि न थींदी अच्छा चई न थींदी हा न थींदी हा हाणे जेको आहे सो हे जेको असांजा नाला आया आहिनि इहा का सियासी वंगार आहे साईं अच्छा हा इहा सियासी वंगार आहे जेका वही थी वञे हले थी पई पहिरियों फिल्मनि में न ॾिसंदा हुओ त वॾा जेके हूंदा आहिनि लीडर हा उहे ॿाराए माण्हू वरी उनखे हथु घुमाईंदा आहिनि वरी उनखे सर कंदा आहिनि हा वरी उनखे चवंदा आहिनि त तूं मुंहिंजो आहे अहिड़ो असां सां गेम खेॾी वई आहे अच्छा असां कंहिंजा मता न आहियूं साईं माना हिननि में कंहिं में तव्हां न आहियो न मुंहिंजा साईं तव्हां कलेरनि खे बि इहा वर्दी ॾिनी हा भले। शाहनवाज़ खे सुल्तान खे ॾिनव ॾिनी गे तव्हां सां ॻाल्हायूं हा पोइ तव्हांखे छा चयूं कुझु बि न थींदो असां जो बाबा असां न ॾींदा पोइ कीअं नाला आया चार तव्हांजा चयो मां वञी त सियासी वांगार आहे साईं अच्छा सियासी वांगार आहे माना कलेरनि खां सियासी तौर ते इस्तेमालु कयो हा आहे। कलेर खे हाणे असुली जेके आहिनि ॿिया साईं खोड़नि वारा सरदार बि उहे आहिनि लीडर बि उहे आहिनि कहिड़ा ॿिया हलियनि वारा हा सरदार बि उहे आहिनि लीडर बि उहे आहिनि हा असां न लीडर हूं हा न इहो असां चाहींदा आहियूं त असां सरदार हुजूं सरदार मुंहिंजो मालिक आहे, मालिक आहे बेशक जेको काइनात जो धणी आहे धनी आहे बेशक असां कोन्हे इहो असांखे शौक़ु बि न आहे हा त इन शइ जो असां क़ाइल आहियूं जा माण्हू खां चंदा वठूं सही जा पैसा वठूं हा दिली बात माना चंदो न वठंदा आहियो न न पैसा बि न वठंदा आहियो न साईं न चवंदा जो आहिनि त सरदार वठंदा आहिनि उहो सरदार नी सरदार। असां ऐं फ़क़ीर असां वठंदा आहियूं नज़ुर हा नज़र सही नज़ुर पोइ जेको ॾिए राति असां जेको घटी हुजे बकरी हुजे छेलो हुजे पैसा हुजे उहे असां वठंदा आहियूं हा उहो असांजो हक़ बि अथनि सही इहो ई अर्ज़ु आहे नादरीन ही मियां अमीरन जोड़ियो हुयो उन सां गॾु जेका आहिनि उहे पंहिंजो जेका कलेरी बिरादरी ऐं बुड़दी नौजवान जे क़तल केस में जिन जा नाला आया आहिनि ही चवनि था त असां कलेरनि सां ॻाल्हायो बि हुयोसीं ऐं वर्दी बि ॾिनी हुईसीं उन्हनि खे त असां नाहियूं तव्हांजा ओॾा पर उन हूंदे बि सियासी तौर ते असांजा नाला हाणे तव्हां IG सिंध गुलाम नबी मेमण DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ SSP खैपर हसन सरदार न्याज़ीअ खां कहिड़ो मुतालबो था कयो इहो ई अर्ज़ु था कयूं त हक़ कनि साईं अलाह साईं अदालत जी कुर्सी ॾिनी अथनि हा अदालत जे कुर्सीअ ते वेठा आहिनि हा इहे जेके आहिनि असांजा पीउ भाउ आहिनि हा असांजा रखवाला आहिनि सही हक़ कनि असांजा ना हक़ न थिए हा इहो ई मुतालबो आहे नादरीन खून खथूरियूं लिकंदा न आहिनि ऐं खूननि जा केस जेका हूंदा आहिनि जिन ते दाख़िल थींदा आहिनि साए वण खे बि सुको करे छॾींदा आहिनि कंहिंजो नाहिकी नालो ॾियणु कंहिंखे सियासी इंतकाम जो निशानो बणाइणु इहो बि ग़लति आहे मियां अमीरन जोड़ो चवे थो त मां कसम क़ुरान ते 7 राजीअ में कलेरनि खे अॼु बि इहा ई वर्दी ॾींदुमि सुभाणे बि इहा ई वर्दी ॾींदुमि त क़ुरान पाक ते न आउं तव्हांजो ओॾो आहियां न अॼु ओॾो आहियां न अॻु हुयसि न खून में आहियां न मां ख़बरवार आहियां न सलाह मसलत में आहियां मां सचल जो पांधीअड़ो आहियां दराज़ा जे देस सूफ़ियुनि जे शाइर हज़रत सचल सरमस जेको आहे मुंहिंजो मुर्शिद आहे मां उनजो मुरीद आहियां उनजो कसम खणी चवां थो त मूंखे का ख़बर न आहे मुंहिंजो जेको नालो आहे सियासी इंतकाम तौरु मुंहिंजे 2 भाइटनि ऐं 2 पुटनि जा ॾिना विया आहिनि असांजो उजण कलेरी तकरार सां को वास्तो न आहे असां अमन पसंदि आहियूं अमन पसंदि रहंदासीं ऐं पंहिंजे मुरीदनि ख़ादमनि खे अमन जी तलक़ीन कंदासीं पंहिंजे होस्ट अजीब लाखो खे इजाज़त ॾींदा